नाज़िन पनो आकिल वेझो हालेजवी में जुनूनी शख्स 11 घर भातियन के कुही क़त्ल करे छडियो आहे। उन हवाले सां वधीक अपडेट करे रहियो आहे मेरा टीवी जो रिपोर्टर इनायत भट्टी। जे इनायत इन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाइजो। बिल्कुल पनो आकिल जे ॻोठ हाले जी शरीफ़ में जे भरिसां ई ॻोठ आहे अली हसन इंदड़ उन में जुनूनी शख्स आहे पंहिंजे ख़ानदान जे 11 माण्हुनि खे बेइज़्ज़ती सां जेका सो सीर ॾेई करे सिर सिसीअ खां धार करे क़त्ल करे छॾियो आहे। ऐं मां ॿुधायां त जेके क़त्ल थी वियल जी जेका उमिरि आहे उन में मुंहिंजी घरवारी आहे रुकियत जेके 9 महीननि जो पेट बि आहे ऐं 9 महीने जेको ॿारु आहे उन जेका सो रुकियत जे पेट में आहे ऐं जॾहिं त उनजी 18 वरनि जी जेका सो धीउ आहे इकरा ऐं 8 वरनि जी माई इसरा 6 वरनि जी सुरैया ऐं 5 वरनि जी आहे हाजानी ऐं 2.5 साल जी नाज़िया आहे ऐं 1 साल जो अली शेर आहे ऐं 18 सालनि जी नोह आहे नसीमा ऐं नोह जा जेके ॿार आहिनि 3 सालनि जो वहीदुल्ला ऐं 4 सालनि जो वहबुल्ला ऐं जेका सो 1 साल जो महमूद हसन ऐं 11 ॼणनि खे उनखे जेका सो क़त्ल करे जेका सो फरार थी रहियो हो। जेका सो पुलिस जी नाकाबंदी दौरान घोटकी पुलिस जेका सो उनखे गिरफ़्तार कयो आहे। गिरफ़्तार में जवाबदार आहे अब्दुल वहाब उर्फ वहबन इंदड़ ऐं उनजा पुट आहिनि हिज़बुल्ला ऐं हबीबुल्ला कलीमुल्ला अब्दुल माजिद ऐं 5 जेका सो माण्हुनि खे जेका पुलिस गिरफ़्तार कयो आहे। एसएसपी सखर जेका सो वाक़े वारे हंधि पहुतल आहे ऐं एसएसपी सखर जी जेको इरफान समूह जी मेरा टीवी सां ॻाल्हि ॿोल थी आहे चवणु आहे त जवाबदारनि जेका सो 5 ॼणनि खे असीं गिरफ़्तार कयो आहे जांच करे रहिया आहियूं ऐं जेके लाश आहिनि उहे बंदि कमरे में हिन महिल ताईं बि पियल आहिनि। लाश जेको आहे सो एडी एम्बुलेंस जे ज़रिए तालका अस्पताल पनो आकिल पहुचाया वेंदा जिते हुनजो पोस्टमार्टम थींदो ऐं जेको आहे वधीक ख़बर पवंदी त हिनखे क़त्ल कहिड़ी जेको आहे सो कयो आहे ऐं जंहिं औज़ार सां हुननि क़त्ल कयो आहे उहो खंजर आहे। उहो खंजर पुलिस पंहिंजी हिरासत में वठी छॾियो आहे ऐं जेको आहे सो 11 माण्हुनि खे क़त्ल करण जे हवाले सां जेकर हिकु माण्हू जो कमु न आहे त 11 माण्हू क़त्ल करे सघे त थी सघे थो एसएसपी सखर पाण सां चवणु आहे त हिनखे पहिरियों नशेआवर का शइ ॾिनी वई आहे जंहिंखां पोइ घर जे 2 कमरनि में 2 ॼणनि खे अलॻि कोठो आहे ऐं 9 ॼणनि खे हिकिड़े कमरे में अलॻि कुणी करे उछलायो आहे ऐं जंहिंखां पोइ जेके लाश आहिनि उहे हींअर एडी एम्बुलेंस जे ज़रिए तालका अस्पताल पनो आकिल रवाना थिया आहिनि ऐं जेका मां ॿुधाईंदो आहियां जेके जवाबदार आहिनि कानून जी पकड़ में अची चुका आहिनि। जी इनायत तव्हांजी महिरबानी।